दोस्तों आलमी शूरत याफ्ता नात खान हाजी खान मोहम्मद चाचड़ के तरफा पीर साईं ग़ुलाम आबिद हुसैन कुरैशी सज्जाद नशीन दरगाह आलिया गौसाबाद कुरैश खानबिल शरीफ जन जो भरपूर नमूने सां इस्तकबाल कयो थो हज़रत के बिला साईं पीर मियाँ आबिद हुसैन इंडर सोरवर्दी सज्जाद नशीन दरगाह आलिया हज़रत मियाँ बकुश शेर बादशाह जन जो हाजी खान मोहम्मद चाचड़ के तरफा भरपूर नमूने इस्तकबाल कयो थो वञे। अल्हम्दुलिल्लाह साईं जन जूं वॾियूं महिरबानियूं जो कुर्ब जा क़दम भरे हिन आलीशान प्रोग्राम में साईं जन ख़ासि महिरबानी फरमाई शिरकत कई ऐं दुआ सां नवाज़ियो। उन खां अलावा पीर साईं सैयद मुख़्तियार अहमद शाह जो भरपूर नमूने इस्तकबाल कयो थो वञे। मरकज़ी रहनुमा पाकिस्तान सुन्नी तहरीक मोहतरम जनाब हाफ़िज़ महबूब अली सेतो साहब जन जो भरपूर नमूने सां हाजी खान मोहम्मद चाचड़ जे तरफ़ां भरपूर नमूने इस्तकबाल कयो थो वञे। जी दोस्तों फ़कीर महबूब अली सेतो साहब जन के अजरक जो तोहफ़ो पेश करे रहियो आहे हाजी खान मोहम्मद चाचड़। साईं पीर ग़ुलाम आबिद हुसैन कुरैशी के अजरक जो तोहफ़ो पेश कयोसीं। पीर साईं ग़ुलाम आबिद हुसैन इंडर साहब जन के अजरक जो तोहफ़ो पेश कयोसीं। पीर साईं सैयद मुख़्तियार अहमद शाह के अजरक जो तोहफ़ो फ़कीर ख़ैरुद्दीन इंडर पाराए रहियो आहे। अब्दुल गनी कलवर साहब के अदो नवाब अली अजरक जो तोहफ़ो पेश करे रहियो आहे। नूर अहमद अबड़ो साहब जन के हाजी ख़ैरुद्दीन फ़कीर इंडर अजरक जो तोहफ़ो पेश करे रहियो आहे। मौलाना मोहम्मद आदम चाचड़ के हाजी हादी बख्श चाचड़ अजरक जो तोहफ़ो पेश करे रहियो आहे। ऐं अदो ग़ुलाम नबी जमाली साहब जन के गुलनि जा हार फ़कीर महबूब अली शेख साहब जन के गुलनि जा हार ऐं इजाज़ अहमद शेख साहब जन के गुलनि जा हार पाराया था वञनि। जी दोस्तों ॾिसी सघो था त तमामु आयल मोअज़्ज़िज़ महिमान के फ़कीर ख़ैरुद्दीन इंडर पारां पाराया। अदे नवाब अली चाचड़ साहब जन के गुलनि जा हार फ़कीर ख़ैरुद्दीन इंडर पाराए तो उस्ताद हाजी हबीबुल्लाह चाचड़ जन के गुलनि जा हार पाराए रहियो आहे। चाचो ख़ैरुद्दीन अदी शहज़ादे के उस्ताद ग़ुलाम फ़रीद जन के ऐं अब्दुल अहद जतोई साहब जन के गुलनि जा हार पाराया विया। आयल हिन प्रोग्राम आयल तक़रीबन महिमाननि के गुलनि जा हार ऐं अजरकनि तोहफ़े तौरु पेश कया विया। उमेद कयूं था त हीअ वीडियो मुख़्तसिर अव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। हिन वीडियो खे लाइक कंदा शेयर कंदा इंशाअल्लाह ॿिया वीडियोज़ जल्द अपलोड कया वेंदा। पंहिंजी खोड़ सारनि दुआउनि में यादि रखिजो। अल्लाह निगहबान।